वर्ल्ड यूथ डेवलपमेंट अवार्ड याफ्ता माहिर आर्टिफिशियल इंटेलिजेंस फरागुल राहुजो जिमान में समाजी तंजीम रेडियंट सोशल वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जे चेयरमैन अकील सोलंगी ऐं खलील अनवर सोलंगी जी मेज़बानी हेठ गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल सीता रोड में वुमेन एम्पावरमेंट जे उनवान हेठ एक शानदार पुरवकार तकरीब मुनक़िद कई हुई। तकरीब में पेपे जिले काउंसिल दादू जे अगूणे चेयरमैन सरदार मोहम्मद अशरफ सोलंगी ऐं सीता रोड टाउन चेयरमैन कंबर अली लिगारी मेहमान खास तो शिरकत कई, जड॒हिं त इन खां अलावा मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं सरकारी इदारनि में बहितर ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ असिस्टेंट कमिश्नर मेहर फातिमा घल्लू, अगूणे MPA शरफुन्निसा लिगारी, शबनम तलत महसर एडवोकेट सुंबुल शाह, डॉक्टर मारिया चांडियो, असिस्टेंट प्रोफेसर हमीदा मल्लाह, लायंस क्लब जी साजिदा बुघियो, DEO खतीजा पंवर शिरकत कई। इन मौके ते तकरीब में आयल मेहमाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त छोकिरी समाज जी तामीर जो बुनियाद आहे ऐं तालीम याफ़्ता छोकिरी क़ौम जी ताक़त बणिजे थी। अॼु जे जदीद दौर में रुगो रिवायती तालीम काफ़ी न आहे, पर छोकिरियुनि खे मसनूई ज़हानत, AI टेक्नोलॉजी ऐं डिजिटल महारतुनि सां बि लेस करण वक़्त जी अहम ज़रूरत आहे। तकरीब में आयल मुख़्तलिफ़ तबक़नि फ़िक्र जे लाॻापियल माण्हुनि खे अवार्ड बि ॾिना विया। तकरीब में गुल मोहम्मद राहुजो, समाजी अॻवान मंजूर आकाश, डॉक्टर एजाज मल्ला, सीता रोड प्रेस क्लब जे सदर M नफ़ीस सोलंगी, जमशेद कोसो, मुनवर सोलंगी, राजा चन्ना समेत वॾे अंग में शागिर्दियाणियुनि शिरकत कई। स्पीचेस कयूं आहिनि, ॻाल्हायो आहे, पर अॼु जेको मां फील कयां थी न उहो डिफरेंट आहे ऐं उन जा शायदि ॿ रीज़न्स आहिनि। हिकिड़ो त हिन स्कूल में मुंहिंजी अम्मी बि स्टूडेंट हुई जीअं तव्हां हिते स्टूडेंट्स आहियो, ऐं ॿियो इहो त पंहिंजनि माण्हुनि जे विच में, पंहिंजी मिट्टी में, पंहिंजी ज़मीन ते वेही करे तव्हां सभिनी सां मिली, मतिलबु तव्हां मुंहिंजा पंहिंजा आहियो, मूंखे ते अपनायत थी थिए त उन अपनायत खे केरु बीट नथो करे सघे, को इंटरनेशनल प्लेटफॉर्म बीट नथो करे सघे। त थैंक यू सो मच एतिरे घणे ऑनर लाइ। ठीकु आहे।